बोल सियावर रामचंद्र की जय। हम क्या बताएं तुमको, सब कुछ तुम्हें खबर है। हम क्या बताएं तुमको, सब कुछ तुम्हें खबर है। हर हाल में हमारी तेरी तरफ नजर है। हर हाल में हमारी तेरी तरफ नजर है। किस्मत है वो हमारी, किस्मत है वो हमारी, जो तेरा फैसला है। राजी हैं हम उसी में, राजी हैं हम उसी में, जिसमें तेरी रजा है। सारे जहां के मालिक, सारे जहां के मालिक, तेरा ही आसरा है। सारे जहां के मालिक, तेरा ही आसरा है। सारे जहां के मालिक, सारे जहां के मालिक, तेरा ही आसरा है। सारे जहां के मालिक, तेरा ही आसरा है। अरे राजी हैं हम उसी में, राजी हैं हम उसी में, हाँ जिसमें तेरी रजा है। सारे जहां के मालिक, सारे जहां के मालिक, तेरा ही आसरा है। सारे जहां के मालिक, रो कर कटे या हंस कर कटती है जिंदगानी। रो कर कटे या हंस कर कटती है जिंदगानी। तू गम दे या खुशी दे, सब तेरी मेहरबानी। तू गम दे या खुशी दे, सब तेरी मेहरबानी। तेरी खुशी समझ कर, तेरी खुशी समझ कर, सब गम भुला दिया है। सारे जहां के मालिक, तेरा ही आसरा है। सारे जहां के मालिक, तेरा ही आसरा है। हाँ राजी हैं हम उसी में, राजी हैं हम उसी में, जिसमें तेरी रजा है। सारे जहां के मालिक, तेरा ही आसरा है। सारे जहां के मालिक, दुनिया बना के मालिक, जाने कहाँ छिपा है। दुनिया बना के मालिक, जाने कहाँ छिपा है। आता नहीं नजर तो बस एक यही गिला है। आता नहीं नजर तो बस एक
हैं हम उसी में, राजी हैं हम उसी में। प्रभु जिसमें तेरी रजा है, सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है। सारे जहां के मालिक, सारे जहां के मालिक, सारे जहां के मालिक। जय गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला। जय मुरली मनोहर नंद लाला, जय मुरली मनोहर नंद लाला, जय मुरली मनोहर नंद लाला, जय मुरली मनोहर नंद लाला। जय गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला, जय मुरली मनोहर नंद लाला, जय मुरली मनोहर नंद लाला। जय गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला, जय मुरली मनोहर नंद लाला, जय मुरली मनोहर नंद लाला। जय गोपाला, जय गोपाला, जय गोपाला, जय गोपाला, जय नंद लाला, जय नंद लाला, जय नंद लाला, जय नंद लाला। जय गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला, जय मुरली मनोहर नंद लाला, जय मुरली मनोहर नंद लाला। जय गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला, जय मुरली मनोहर नंद लाला, जय मुरली मनोहर नंद लाला। जय गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला, जय मुरली मनोहर नंद लाला, जय मुरली मनोहर नंद लाला। जय गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला, जय मुरली मनोहर नंद लाला, जय मुरली मनोहर नंद लाला। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। ओम कृष्णाय वासुदेवाय, ओम कृष्णाय वासुदेवाय, देवकी नंदनाय च, देवकी नंदनाय च, नंदगोपकुमाराय, नंदगोपकुमाराय, गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, राम राम हरे हरे। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। क्या ज्यादा है? श्री कृष्ण गोविंद,
ओम गूंज रहा है भाई, बेस कम करो। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर दीन दयाल दुखबंधु। इसका बेस कम करो, इसका अर्गन का बेस। हाँ ठीक है। है कृपा तेरी मेरे प्रभु, है कृपा तेरी मेरे प्रभु, तूने जीवन मेरा बना दिया, तूने जीवन मेरा बना दिया। है कृपा तेरी मेरे प्रभु, है कृपा तेरी, है कृपा तेरी मेरे प्रभु, है कृपा तेरी मेरे प्रभु। हो तूने जीवन मेरा बना दिया, तूने जीवन मेरा बना दिया। तूने जीवन मेरा बना दिया, तूने जीवन मेरा बना दिया। मैंने ढूंढा तुझको यहाँ वहाँ, मैंने ढूंढा तुझको यहाँ वहाँ। हाँ मैंने ढूंढा तुझको यहाँ वहाँ, मैंने ढूंढा तुझको यहाँ वहाँ। पर तेरा पता ना मुझको मिला, पर तेरा पता ना मुझको मिला। जब मुझको तेरा पता मिला, जब तुझको तेरा पता मिला। हाँ जब मुझको तेरा पता मिला, जब मुझको तेरा पता मिला। मैंने अपना पता तक भुला दिया, मैंने अपना पता तक भुला दिया। मैंने अपना पता तक भुला दिया, मैंने अपना पता तक भुला दिया। गायो है कृपा तेरी मेरे प्रभु, है कृपा तेरी, है कृपा तेरी मेरे प्रभु, है कृपा तेरी, तूने जीवन मेरा बना दिया, तूने जीवन मेरा बना दिया। हाँ तूने जीवन मेरा बना दिया, तूने जीवन मेरा बना दिया। ये जो हल्का हल्का सुरूर है, ये जो हल्का हल्का सुरूर है। सब तेरी नजर का कसूर है, सब तेरी नजर का कसूर है। हाँ मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया। ओ मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया। ये जो हल्का हल्का सुरूर है, ये जो हल्का हल्का सुरूर है। सब तेरी नजर का कसूर है, सब तेरी नजर का कसूर है। मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया। मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया।
मैं खाना सांवरे साथी का, मैं खाना सांवरे साथी का, मैं शाम रंग की पी आई, मैं शाम रंग की पी आई। हाँ एक दो जीवन तो क्या, एक दो जीवन तो क्या, मैं पल में सदियां जी आई, मैं पल में सदियां जी आई। तेरे प्यार ने तेरी चाह ने तेरे, प्यार में तेरी चाहने, ओ तेरी बहकी बहकी निगाह ने तेरी, बहकी बहकी निगाह ने, ओ मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, हाँ मुझे तेरा दीवाना बना दिया। मुझे तेरा दीवाना बना दिया। ये जो हल्का हल्का सुरूर है, ये जो हल्का हल्का सुरूर है, ये जो हल्का हल्का सुरूर है, ये जो हल्का हल्का सुरूर है। सुरूर यानी समझो था भाई, हाँ सुरूर यानी सरल भाषा में नशो। चौ हरे राम खुमारी। भगवान के भक्त चवंता प्रभु असां हो शराब त न पीतो आहे जैसा संसार जो नशो थींदो आहे, पर असां तुंहिंजे अखियुनि जो तुंहिंजे चरणनि जो दर्शन कयो आहे, दीदार कयो आहे, त असांखे बि नशो थी वियो आहे। ये जो हल्का हल्का सुरूर है, ये जो हल्का हल्का सुरूर है, कृष्ण तेरी नजर का कसूर है, कृष्ण तेरी नजर का कसूर हाँ है। ओ मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, ओ मुझे तेरा दीवाना बना दिया, 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 ओ मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, हाँ मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, ओ मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया। बोलो वृंदावन बिहारी लाल की की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दीन दयाल। दयाल दुख भंजन पूरन कृपाल। सात संगत जी तव्हांजे कृपा सां भगवान जी अपार दया सां असां ॾाढे पवित्र स्थान जा दर्शन करे आया आहियूं। भगवान श्री विठल जा भगवान पंडरीनाथ पंडरपुर वञी करे भगवान जे चरणनि में शीश झुकाइण जो ही ॾाढो सुंदर अवसर असांखे तव्हांजी कृपा सां मिलियो। ऐं खूब भगवान जी कृपा की कल असां पंडरपुर में हुयासीं। कल कहिड़ो ॾींहुं हो भाई? शरद पूर्णिमा। ॾाढो पावन पवित्र ॾींहुं ऐं ॾाढे पावन पवित्र स्थान ते असां दर्शन करे आया आहियूं। तव्हांजे लाइ बि खूब असां भगवान खे प्रार्थना करे आयासीं, अरदास करे आयासीं सर्व संगत जे लाइ, सर्व सेवादारियुनि जे लाइ। ऐं उतां जो प्रसाद बि असां तव्हांजे लाइ वठी आया आहियूं। उहो अॼु जेको बि प्रसाद हूंदो उन में तव्हांखे सेवादारी मिलाए करे ज़रूरु ॾींदा। चओ जय श्री कृष्ण। ऐं कोल्हापुर में बि भगवान जी कृपा सां सत्संग भक्ति जो ॾाढो सुंदर आयोजन थियो। उतां जी बि ॾाढी प्यारी संगत जिन भगवान जी कथा भगवान जो कीर्तन ॾाढे प्रेम सां श्रवण कयो। छो जो उहे बि सभु संतनि सां जुड़ियल आहिनि, भगवान जी भक्ति सां जुड़ियल आहिनि। त जाते जाते संत भक्ति कराईंदा आहिनि न भगवान जी, त उतां जी संगत जेकी आहे उहो पोइ ईअं चइजे भाई सजी संवरी वेंदी आहे। चओ हरे राम। यानी उहे तैयार हूंदा आहिनि कथा कीर्तन ॿुधण जे लाइ।
जीअं चकरवाटा में कोई भी संत महात्मा ईंदा आहिनि, कोई भी भक्तजन ईंदा आहिनि, जेॾी महिल उहे पंहिंजी हाज़िरी दरबार में लॻाईंदा आहिनि त उहे हिकु ॻाल्हि त ज़रूरु चवंदा आहिनि कि हितां जी संगत ॾाढी प्यारी आहे, ॿुधण वारी आहे। चओ हरे राम। ॿुधण वारी आहे, यानी तव्हां संगत जेके आहियो उहे सजियल आहियो भाई, सधियल आहियो। चओ हरे राम। पर हिन जो अहंकार न कजो, है न, छो जो अक्सर असां ॿाहिरों थींदा आहियूं त तव्हांजी खूब तारीफ़ करे ईंदा आहियूं ॿाहिरि बि। चओ जय श्री कृष्ण। जाॾे जाॾे वेंदा आहियूं न त पोइ संगत खे, उतां जी संगत खे असां ज़रूरु चवंदा आहियूं कि चकरबाटा अची करे संगत ॾिसो कीअं वीचारी रोज नेम सां ऐं टाइम सां हाज़िरी लॻाए थी। उते अलॻि नज़ारो ॾिठोसीं कोल्हापुर में। सत्संग जो समय हुयो मान लो 6 बजे। हाणे 6 बजे असां पुछूं भाई हेठि लहूं सत्संग कीर्तन जे लाइ, चवनि न साईं 10-15 मिंट बीहो, 20 मिंट बीहो, 6:30 हेठि लहिजो। मां एॾो परियों खां घुरायो त हिकु त कलाकु ॾेढ कुल सत्संग, वरी हुन में बि अधु कलाकु तव्हां चओ था लेट सां अचो कि साईं हितां जी संगत खे तव्हां सुञाणो कोन। असां 6:30 पौणी 7 बि हेठि मंच ते अची वियूं त ॾिसूं पिया 15 ॼणा कुल वेठा। चओ हरे राम। उन्हनि मां बि हिकु त हे असांजो हुयो लालो, है न, ढोलक वारो वीचारो आज़ाद। 15 मां हिकिड़ो इहो। पर 10 मिंटे जे अंदरि पोइ लॻभॻि 800 माण्हू वेठा, सिर्फ़ु 10 मिंटे जे अंदरि। चओ हरे राम। यानी हिकु मिंट में 100 माण्हू ईंदा हुआ। वो पूरो हॉल उन्हनि जो पैक थी वञे। पोइ आख़िरी में मूंखे चवनि पिया साईं ॾिसो तव्हांखे चयोसीं न, हितां जी संगत केवल उन्हनि जी कैपेसिटी आहे 40 मिंट वेहण जी, 45 मिंट वेहण जी, बसि। उन खां वधीक कोई बि अचे पोइ न वेहंदा आहिनि। अच्छा, छुट्टी वरी उन्हनि खे बराबरि टाइम ते खपे। चओ हरे राम। टाइम ते बराबरि उन्हनि खे छुट्टी खपे, भले अधु कलाकु मुनो कलाकु सभु लेट अचनि, पर ॿुधण जी कला उन्हनि में बि बराबरि हुई। चओ हरे राम। जेको कथा उहे बि ॿुधनि पिया ॾाढे प्रेम सां, भाव सां। कई संगत जे अखियुनि में त मां आंसू बि ॾिठा। ॾाढे प्रेम सां उहे कथा ॿुधनि पिया त उते कथा ॿुधाइण में बि आनंद अचे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। ऐं पंढरपुर वञण जी ॾाढी इच्छा हूंदी काफ़ी समय खां, छो जो जीअं जीअं असां उतां जी कथा, उतां जे भक्तनि जा चरित्र जेके असां ॿुधंदा हुयासीं, पढ़ंदा हुयासीं, त ॿुधी करे पढ़ी करे पोइ मन में इच्छा जागृत थींदी कि हिकु बार त पंढरपुर ज़रूरु वञिजे, ज़रूरु वञिजे। छो जो उते जेके अद्भुत भगवान जा दर्शन थींदा आहिनि उहे पूरे विश्व में कंहिं मंदिर में ई न थींदा आहिनि। चओ हरे राम। हाँ, ईअं चई सघूं था असांजे चकरबाटा में तव्हां उहो ई करे सघो था, है न, छो जो चकरबाटा असांजे दरबार साहिब में बि कोई रोक टोक न आहे। उते बक़ाइदा भगवान विठल जे साम्हूं हर हिकु भक्त पहुचंदो आहे। न त अक्सर छा थींदो आहे, भीड़ भड़ाके वारे मंदिर में परियों खां ई दर्शन थींदा आहिनि, हिते सभु अंदरि वेंदा आहिनि भगवान जो दर्शन करणु। हिकु हिकु भक्त जे एॾी हुनजी क़िस्मत हूंदी आहे, हिकु हिकु भक्त जी जेको उते पहुचंदो आहे, सभिनीनि जो मथो रखाईंदा आहिनि भगवान जे चरणनि ते। चओ हरे राम। यानी हर भक्त वञी करे उते भगवान जा चरण जेको आहे स्पर्श करे सघे थो, पंहिंजे मथे खे भगवान जे चरणनि ते लॻाए सघे थो। ऐं उते भगवान कोई मूर्ति रूप में न आहिनि। असांखे भले मूर्ति नज़र ईंदी, छो जो असां में उहो भाव प्रेम न आहे, पर उते भगवान साक्षात बीठा आहिनि, है न। भगवान के मराठी जेके भक्त आहिनि उहे चवंदा आहिनि न बीठल आहे, सिंधीअ में बि था चई सघूं असां बीठल आहे, यानी भगवान बीठो आहे। चओ हरे राम। साक्षात भगवान उते पंहिंजे भक्तनि जे लाइ अॼु बि कमर ते हथ रखी करे ई बीठा आहिनि। ॾाढा सुंदर भगवान जा दर्शन थिया, ॾाढी भगवान जी कृपा अनुभव, संगत जा बि खूब दर्शन थिया असांखे। चओ हरे राम। ऐं अॼु गुरुवार तव्हांखे सुदामा भैया बि आनंद वठायो भगवान जी भक्ति कीर्तन जो। केर के हाज़िरी लॻाई भाई गुरुवार? थोड़ो हथ मथे करे त ॿुधायो। वाह, बढ़िया बढ़िया। हलो, काफ़ी संगत आई पर काफ़ी न बि आई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। तव्हांखे त खजानो भगवान ईअं ई ॾिनो आहे मुफ़्त में भाई, है न। चकरबाटा वारनि खे जेॾी महिल चाहियो बढ़िया रस पियो। हा, लॻे भाई पेट भरिजी वियो आहे त बसि हिकु ॾींहुं न बि पियो। चओ हरे राम।
भगवान जे भक्ति कथा कीर्तन जी सत्संग जी कदर कयूं भाई, खूब खूब कदर कयूं। छो जो मानुष्य जन्म ॾाढो दुर्लभ आहे, मिले न बारंबार, बार बार न मिलंदो। कई जन्म भटकी पोइ त भगवान जी ते भक्ति असांखे मिली आहे। वरी उहो ई संसार में फासण चाहियूं त पोइ कहिड़ो मतिलब भाई मानुष्य जन्म जो। हिकिड़ा संत वृंदावन में ब्रज में कथा कंदा रोज भागवत जी, जीअं दरबार में रामायण जी कथा थी हले न नियमित रोज, त उहो उनजी कोई विधि विधान न हूंदी आहे, कोई उनमें वधीक कर्म कांड न लॻंदा आहिनि, बसि सहज ई कोई अचे भाव सां पढ़े। तीअं उहे संत रोज पढ़ंदा, 9 ॾींहंनि जे लाइ न, जेसिताणी हली रोज कथा कंदा। रोज उन्हनि जा जेके सेवक हुया, संगत हुई, वो रोज कथा में अची शामिल थींदा। बढ़िया 100 200 300 ॼणा रोज कथा में अची वियनि, प्रेम सां अची कथा ॿुधनि। हिकिड़ो सेवक हुयो उन्हनि जो संतन जो, जंहिंजो नालो हुयो रामदास। छा नालो भाई? रामदास। ये सची घटना तो ब्रज जी। उहो सेवादारी हुयो, उहो बि अची कथा में वेहंदो, कीर्तन में वेहंदो, पर उनखे चैन सां वेहण न ईंदो। कई ॼणा हूंदा आहिनि न, कथा में ईंदा आहिनि, कीर्तन में ईंदा आहिनि, शामिल बि थींदा आहिनि, वेहंदा बि आहिनि, पोइ ख़बर न आहे अलाए उहो ॿुधण ईंदा आहिनि, ॿुधाइण ईंदा आहिनि। चओ हरे राम। त उहो बि रोज ईंदो, वेहंदो साम्हूं पहिरीं पंक्तिअ में अची करे। संत वीचारा भाव में कथा कनि, उहो विच विच में ॻाल्हाईंदो, त संतन खे परेशानी थींदी, डिस्टर्ब थींदो, विच में कंहिंसां झगड़ो बि करे वठंदो। वरी संतन खे परेशानी थींदी, हिकु ॿ बार हुनखे सम्झायो, चए भाई तूं कथा जे विच में न ॻाल्हाईंदो कर, तोखे ॻाल्हाइणो आहे तूं ॿाहिरि वञी करे ॻाल्हाए, पर कथा कीर्तन जे विच में न ॻाल्हाए। हिकु ॿ बार हुनखे सम्झायूं, भाई ठीकु आहे, जहिड़ो आहे सेवक त आहे। त वरी आख़िर ये ॻाल्हि वधंदी वई, परेशानी वधंदी वई, त संतन छा कयो, उनखे ॿाहिरों जी सेवा ॾिनी कि उथ भईया, हितां उथ, हिते न वेहंदो कर, तोखे असां नई सेवा था ॾियूं। हा साईं, कहिड़ी सेवा था ॾियो? संतन प्रेम सां सम्झायो जीअं उनखे बुरो भी न लगे। भैया एक काम करो, आपको हम नई सेवा देते हैं, बहुत अच्छी सेवा, जाओ जाकर भंडारा बनाओ संगत के लिए, भंडारे जी सेवा में मोकिलियो। तो वो भी खुश थियो, बढ़िया है। संतन के भी लॻो हाणे जिंद छॾिजी भैया, हाणे घटि में घटि कथा करण ॾींदो। चओ हरे राम। वरी संतन कथा शुरू कई, ॿिए ॾींहुं आयो, हाणे हुनखे भंडारे जी सेवा मिली। हाणे उतां भी झगड़ा करे तो उतां जी भी आवाज संतन ते पहुंचे। उते केॾी महिल हुनखे गुस्सो अचे तो बर्तन खणी ठक फिटी करे, वरी संगत खे एॾे डिस्टर्ब थिए कथा में, वरी परेशानी थिए। हाणे संत वीचारा परेशान थिया, काॾे वञे भाई संदीप? हाँ, कोई जो सेवादारी असांजे दरबार में भी है न भाई, कंहिंजी शिकायत अचे भाई कृष्ण धाम में वो डिस्टर्ब तो करे ॿियनि सेवादारनि खे, त उन्हनि खे छा कंदासीं असां? वधि में वधि दरबार चवंदासीं, हल भैया तूं अखियुनि जे साम्हूं रहो, हिते कोई सेवा पकड़। हाणे हिते भी परेशान करे त पोइ काथे असां मथा बधंदासीं पंहिंजा। चओ हरे राम। हाँ, उतां त हेॾे घुराए वठंदासीं, हाणे हेॾां काॾे मोकिलियूं वरी पोइ? उहो संत भी परेशान थिया, चई हिते भी पियो परेशान करे, होॾे मोकिलियो आहे त होॾों भी तो परेशान करे। ॾाढा सरल स्वभाव हुया संत। नाराज थी विया, चयो भैया ये समझ में नथो अचे असांखे, हिनखे मना भी था कयूं तॾहिं भी नथो समझ में, आज से कथा ही नहीं करेंगे। चओ हरे राम। संतन चयो बस अब से कथा ही नहीं करेंगे, छुट्टी, जाओ भैया। संगत वीचारी उदास थी वई। संगत उदास करे असांजो रोज जो नियम, असां कीअं कथा छॾे छॾींदासीं, रोज संतन जो दर्शन कंदासीं। हाँ, इन ई बहाने असां 4 सहेलियूं मिली वठंदासीं। हाँ, इन ई बहाने दोनों प्रसाद जो मिलंदो। हाणे सभु बंदि त पोइ कीअं थींदो कमु? चओ हरे राम। सभु उदास थी विया और संत भी उदास थी विया। कुछ ॾींहं गुजरिया, रामदास वॾी उमिरि जो हुयो, तबियत ख़राब थी, गुज़ारे वियो। चओ हरे राम। गुज़ारे वियो, सभु उते इकट्ठा थिया भक्त जन, संत भी विया, शोक प्रकट कयो उन्हनि भी। अंतिम संस्कार थी वियो। हिकु ॾींहुं गुजरियो, 2 ॾींहं गुजरिया, कुछ संगत मां प्रेमी जन संतन वटि आया, चई बाबा बुरो न मञिजो, पर जेको परेशान कंदो धणी उहो त हली वियो, हाणे वरी तव्हां कथा शुरू कयो, वरी कथा कीर्तन में मौज करायो। चओ हरे राम। माफ़ कजो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण भुलिजी वियुमि। और जेॾी महिल परेशान कंदो न संतन के विच में, संत हुनखे डांटींदा रामदास के,
ऐं हो बि जेॾीमहिल संतनि खां बहस कंदो त संत चवंदासि तूं पागल आ, अरे तूं माण्हू आ की बंदर आ? हाँ पयो तो परेशान करे, तोखे हेॾे मोकिलियोसीं तॾहिं बि तो परेशान करे, होॾे मोकिलियोसीं तॾहिं बि तो परेशान करे, जाते काथे परेशानी तो करे। त हुननि जे मुख मां निकितो तूं माण्हू आ की बंदर आ? हाणे गुज़ारे वियो। संतनि खे वरी कंहिं प्रार्थना कई, साईं कथा शुरू कयो। वरी संतनि चयो ठीकु आहे, सुभाणे खां वरी कथा शुरू कंदासीं। ठीकु शाम जो 6 खां 7 बजे ताणी सभई पहुचजो भाई कथा में। बढ़िया संगत आई, संतनि जे लाइ आसन लॻायूं ऐं संत विराजमान थिया। ऐं कथा जेॾीमहिल शुरू कनि पिया त कथा में जेकी संगत वेठी सभिनीनि ॾिठो कि ओॾीमहिल अलाए काथों हिकिड़ो नंढो सो बंदर अची करे कथा में वेठो। अच्छा बंदर आयो त उन्हनि खे कोई आश्चर्य न थियो, छो जो ब्रज में त बंदर ई बंदर आहिनि, पर उन्हनि ॾिठो उहो बंदर आयो ऐं व्यासपीठ खे अची करे उन प्रणाम कयो। चओ हरे राम। कोई उथे उनखे अञा भॼाए बंदर खे ताकि निकिरे, वरी कथा शुरू थिए। संतनि परियों ई इशारो कयो ऐं जोर सां माइक में उन्हनि चयो आओ रामदास आओ बैठो। चओ हरे राम। आओ रामदास आओ बैठो। ऐं बंदर अची करे वेठो। संगत चुप। संतन खां पुछण लगा साईं हे बंदर? चई हा हा आश्चर्य न कयो, ए उहो ई अथव रामदास। ॾिसो कीअं वेठो आहे। मानुष जन्म में इन कथा जी कदर कई कोन्हे। हाणे बंदर आयो आहे ठही करे, हाणे तो कुछ करे भी न सघंदो, कुछ परेशान न कंदो, छो जो हिनखे अफ़सोस आहे, हिनखे त पंहिंजो जन्म यादि आहे, हुनजी अखियुनि में बि आंसू। चओ हरि राम। चुपचाप वेठो। संतन कथा शुरू कई। कमाल जी ॻाल्हि, रोज कथा में ईंदो, रोज बंदर रोज कथा में अचे। 365 ॾींहं रामायण जी कथा हली उते, माफ़ कजो भागवत जी कथा। चओ हरे राम। रामायण त दरबार में थी हले, भागवत जी कथा संतन पूरी 365 ॾींहं में कंप्लीट कई। चओ हरे राम। कथा जो भोग थियो, विश्राम थियो। सभिनीनि कथा प्रेम सां ॿुधी, पर सभिनीनि खां प्रेम सां हुन बंदर ॿुधी रामदास ॾाढे भाव सां। त कथा विराम थींदी आहे त वरी ॿी कोई कथा शुरू थी वेंदी आहे। हिकु ॾींहुं कथा खे विराम थियो, भागवत जी कथा। ॿिए ॾींहुं वरी संगत पहुती ॿी कथा शुरू थियण जे लाइ। बंदर न आयो, रामदास न आयो। हेॾे होॾे हाणे त संगत खे बि आदत हुई भाई। चओ जय श्री कृष्ण। कीअं आदत हुई? जीअं तव्हांजे अड़ोसी पड़ोसी में कोई रोज वेहंदो हुजे, न अचे त तव्हां फोन करे पुछंदा हूंदा, अरे तूं वॾा आई छो न? हाँ तू आई न, तू नजर ना आई भाई। हाँ आप आए नहीं कथा में। चओ जय श्री कृष्ण। माण्हुनि खे आदत पयल हुई, उनजी जगह फिक्स हुई। तुंहिंजी बि फिक्स आहे न भाई, उनजी बि जगह फिक्स हुई भाई। पहिरों अची वेहंदो आहे, हुते कोई वेहे ई कोन, खाली जगह नजर आई। संगत पुछो अरे काथे आओ बांदर, काथे आहे रामदास, काथे आहे? हेॾे होॾे ॻोल्हण लॻा। अची गुरु जी खां पुछऊं, गुरु जी अॼु रामदास न आयो आहे तव्हांजी कथा ॿुधण जे लाइ। हा भाई ॻोल्हियो त सही काथे आहे। सभु ॻोल्हण लॻा, तेसि ताणी कथा बि संतनि शुरू न कई। ॻोल्हण लॻा त मंदिर जे छत ते, आश्रम जी छत ते रामदास उहो हुते गुज़ारे वियो, उनजी मृत्यु थी वई। माण्हू आया डुकंदा डुकंदा, चई बाबा हलो हलो मथे हलो। मथे विया संत। चयूं ॾिसो हे तव्हांजो हिकिड़ो प्रेमी भक्त जेको बंदर रूप में रोज अची करे कथा ॿुधंदो, अॼु उहो गुज़ारे वियो, छो जो कल्ह कथा पूरी थी। चओ हरे राम। पूरी कथा हिन ॿुधी आहे। संगत मां कोई चवण लॻो साईं बाबा जी इस रामदास की मृत्यु हो गई, मृत्यु हो गई। संतन चयो नहीं नहीं मृत्यु नहीं, इसकी मुक्ति हो गई। चओ हरे राम। मृत्यु नहीं मुक्ति हो गई, मुक्त थियो। पूरी भागवत कथा ॿुधी वियो आहे। मानुष जन्म में इन भगवान जी कथा जी कदर कोई कोन, पर वरी भी भगवान जा लख थोड़ा आहिनि कि बंदर रूप में आयो ऐं कथा ॿुधी वियो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। संतन ॾिठो कि भाई हुनजो जेको शरीर आहे बंदर जो, जॾहिं मानुष जन्म में हुयो न भाई, संत ॿुधाइनि था हिननि जी कथा, ब्रज जा महान संत उहे चवनि था जॾहिं उहे मानुष जन्म में हुया, तॾहिं जॾहिं गुज़ारे वियो रामदास, तॾहिं संत भावुक न थिया।
पर अॼु जेॾीमहिल बंदर जे रूप में रामदास गुज़ारे वियो आहे त संतनि जे अखियुनि में आंसू हुया। चओ हरे राम। अखियुनि में झरझर आंसू संतनि जे। छो जो हाणे उहे सम्झनि था भैया हे कमाई करे वियो आहे, पहिरियों त जीवन हुन व्यर्थ कमायो। चओ राम। हाणे हुनजे लाइ उहे प्रसन्न हुया, हुनजी सदगति जा ही सम्झो आंसू हुया। श्री कृष्ण गोविंद। मानुष्य जन्म भगवान असांखे वॾी कृपा सां ॾिनो आहे, वॾी भगवान जी दया आहे। हिन में खूब लाभ वठूं भाई, खूब भक्ति कयूं, खूब भजन कयूं। कॾहिं घुरण जो अगरि अवसर भी मिले, भगवान खां भगवान जी भक्ति ही घुरूं, कथा कीर्तन ही घुरूं। बाक़ी सभु शयूं त हिते ई रहिजी वेंदियूं, घुरी करे बि छा कंदासीं। चओ हरे राम। घुरण बि त न ईंदो आहे असांखे। असां वियासीं हाणे सत्संग करण, हिकिड़ी माता आई कथा कीर्तन खां पोइ, त माता जी संगत सभु मिलंदी आहे तीअं अची करे उहे मिलिया। उन्हनि पहिरियों त खूब आशीर्वाद, उन्हनि चयो कि असांखे तव्हांजो सत्संग ॾाढो बढ़िया लॻो। मां धन्यवाद, ॾाढो आनंद आयो। पहिरियों खूब उन्हनि सुठी ॻाल्हियूं चयूं। पोइ चयूं ॿुधो न हिकिड़ी अरदास कजो। मां कहिड़ी? चई हे शायदि उन्हनि जी न्याणी हुई, हे मुंहिंजी न्याणी आई आहे, न बहू रानी हुई, हे बहू आई आहे, हिन ते आशीर्वाद कयो। मां प्रभु कृपा कंदा। पहिरियों तारीफ़, ध्यानु ॾिजो है न भाई, पहिरियों तारीफ़ थी कि तव्हांजो सत्संग ॾाढो सुठो लॻो, बढ़िया आनंद आयो। हाणे हुन मां घुरण शुरू कयो, चई हिन ते आशीर्वाद कयो, मां भगवान कृपा कंदा। हिन जी शादी थी आहे ऐं ॿई बढ़िया सुखी रहनि। ॿुधो न हिकिड़ी ॿी अरदास कजो, हिननि खे जल्दी पुट ॾियो, मां भगवान कृपा कंदा। ॿुधो न असांजे घर में ॾाढी ग़रीबी आहे, भगवान खे चइजो असांखे खूब धन बि ॾे, भगवान दया कंदा। अम्मा भगवान जो नाम जप। वरी बसि हुनखे न चवां अच्छा ॿुधो न, मां हा मां ॿुधाए। चई असांखे पंहिंजो मकान बि कोन्हे, पंहिंजो मकान थिए। मां भगवान अच्छा ॿुधो न, मां ॿुधायो न त असांजो जेको मुड़ुसु आहे, यानी मुंहिंजो जेको घोटु आहे, उनखे दुकान बि पंहिंजो कोन्हे। भगवान खे अरदास कजोसि कि हुनखे दुकान, ई सची घटना, सची ॻाल्हि। मां भगवान कृपा करे तोखे दुकान बि मिले, मकान बि पंहिंजो थिए, पुट पोटरा सभु। अच्छा ॿुधो न, वरी ॿुधो न, मां हाणे छा बचो? हाँ हाणे छा बचो अम्मा? चई मुंहिंजे गोॾनि में बि सूर आहे बाबा, भगवान खे चइजोसि गोॾा बि ठीकु करे। चओ हरे राम। मां हिनखे इशारो कयो, मां चयोमांसि हलो उथो न, जल्दी उथो भैया, तव्हां जल्दी हलंदा थियूं न त भगवान जा त खजाना ख़ाली कंदी है अम्मा। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। त ईअं न सम्झो असां ॿाहिरि वेंदा आहियूं त भैया सभु बढ़िया आहे। अरे असांखे कई एक्सपीरियंस थींदा आहिनि, कई नया अनुभव थींदा आहिनि। वञूं पिया ट्रेन में, हिकिड़ी फोन आई, सफ़र में ई हुयासीं त हिकिड़ी फोन आई, अलाए काथां जा, मां त शहर बि न पुछियो। त उमिरि जा नंढा ई हुया शायदि कोई, या मुंहिंजी उमिरि जा ई हूंदा, या अञा थी थो सघे मूंखां नंढा बि न हुजनि। त फोन कयूं, मां हा। चई तव्हांजी कथा ॿुधीसीं यूट्यूब ते, मां बढ़िया, ॾाढी सुठी लॻी, ॾाढो आनंद आयो, दरबार जा बि दर्शन कयासीं, कथा कीर्तन जेकी हलंदी आहे। पोइ काथां तव्हांजो नंबर मिलियो, तव्हांखे फोन कई आहे। 5 मिंट खूब ॻाल्हायूं। त मां चयुमि भाई हाणे अॻिते ॿुधायो कहिड़ी सेवा तव्हांजी कयूं। पहिरियों त चयूं तव्हांजी कहानी ॿुधी आहे, कथा ॿुधी आहे, मां हाणे ॿुधायो तव्हांजी ॿी कहिड़ी सेवा कयूं। चई अभी एक कथा बताओ। चओ हरे राम। हिन महिल त मुंहिंजी आवाज़ वरी बि ठीकु आहे, 1-2 ॾींहंनि में आराम थी वियो आहे, न त 4 ॾींहं पहिरियों ॾाढी आवाज़ ख़राब हुई। चओ हरे राम। वो फोन में तो चए चलो अभी एक कथा कहानी बताओ। मां छुटियासीं भाई, अजाई पुछियोमांसि कहिड़ी सेवा कयूं। चओ हरे राम। मैं अभी भैया हम ट्रेन में है, नेटवर्क बहुत प्रॉब्लम है, आप लाइव सुनना, आपको शाम को कहानी बताएंगे। चओ जय श्री कृष्ण। तो कई अनुभव रोज मिलंदा आहिनि भाई, रोज तव्हांखे बि मिलंदा हूंदा। हर अनुभव मां कुछ न कुछ शिक्षा खणिजे। चओ हरि राम। हा न, हर अनुभव मां। हाणे जीअं मां हुन अम्मा खां सिखी आयुमि, भाई कोई वधीक घुरे त असांखे तुरंत उते उथी वञिणो आहे, हा न, छो जो ॾियण वारा त असां आहियूं कोन, भगवान आहे। या उन्हनि खे इहो सेखारिणो, अम्मा जीअं तूं असांखे थी पुकार करे, तीअं हुन परमात्मा खे पुकार कर। उहो परमात्मा ॿुधण में देरि न कंदो अथई, उहो सभिनीनि जी ॿुधंदो अथई, ऐं हुनखे जेतिरो ॿुधाइणो अथई तूं ॿुधाएसि। चओ हरे राम।
बस हिकिड़ी ॿी बि कंडीशन जोड़े छॾिजां, हिकिड़ी ॿी बि ख़्वाहिश पंहिंजी जोड़े छॾिजां, भॻवान खे इहो बि चइजां प्रभु मूंखे भक्ति बि ॾे, मूंखे सेवा बि ॾे, मूंखे कथा कीर्तन बि ॾे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर, गोपाल दामोदर। अचो भाई भजन कयो भगवान जो। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। बोलो श्री राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम। बोलो श्री राम जय राम जय जय राम, बोलो श्री राम जय राम जय जय राम, 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 बोलो श्री राम जय राम जय जय राम, बोलो श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। बोलो श्री राम जय राम जय जय राम, बोलो श्री राम जय राम जय जय राम, राम श्री राम जय राम जय जय राम। हे नंद नंद गोपाला, आनंद नंद गोपाला, हे नंद नंद गोपाल, आनंद नंद गोपाला, हे नंद नंद गोपाला, आनंद नंद गोपाला, हे नंद नंद गोपाल, आनंद नंद गोपाला, हे नंद नंद आनंद नंद यदु नंद नंद गोपाला, हे नंद नंद आनंद नंद यदु नंद नंद गोपाला, हे नंद नंद आनंद नंद यदु नंद नंद गोपाला, हे नंद नंद आनंद नंद यदु नंद नंद गोपाला, हे नंद नंद गोपाला, आनंद 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 नंद गोपाला, आनंद नंद गोपाला, आनंद नंद गोपाला, आनंद नंद गोपाला। आनंद नंद गोपाला। बोलो राधे राधे, श्याम राधे जय राधे राधे, श्याम राधे 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 जय राधे जय श्री राधे। वृंदावन बिहारी बिहारी लाल की श्याम जय, सुंदर भगवान की जय, जगत गुरु श्री चंद्र भगवान भगवान की जय। ओम शांति। ॐ स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति
शांति ओ। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। ओम श्री कृष्ण गोविंद। साध संगत जी, अज रायपुर जी संगत में वंशिका वाधवानी तिन जो जन्मदिन आ। भगवान तिन ते खूब खूब कृपा कर। नियमित सत्संग में हाजरी लगाइण वारा, भक्ति करण वारा ऐं वाधवानी परिवार जे तरफ अॼु जे प्रसाद जी भी सेवा है। खूब उन्हनि खे ताड़ियुनि सां तव्हां आशीर्वाद ॾियो। खूब भगवान जी भक्ति, संगत जी सेवा, प्रभु जी सेवा उन्हनि खे मिले। 3 बार पंहिंजे मुखार विंद सां भी चओ भाई हा। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बाबा आनंद राम साहिब की जय। बाबा भगत राम साहिब की जय। अन्नपूर्णा माता की जय। आयो लाल सबई चो झूलेलाल। प्रसाद भी स्वीकार कयो साध संगत जी। तैयार है भाई? जय श्री कृष्ण, जय श्री।